असांजा घर ड्राहींदड़नि सां हर महाज़ ते मुक़ाबिलो कंदासीं। गाज़ी ॻोठ जे दुश्मननि खे अदालतुनि में गहलींदासीं ऐं ॻोठ में बि मज़ामत कंदासीं। धारियनि आॾो गोॾा खोड़ींदड़ सिंध सरकार असां धरती धणियुनि सां ॾाढ मुड़िसी पई करे। अहिड़ो इज़हार 55 ॾींहं बि एहतजाज ते वेठल गाज़ी ॻोठ ई ब्लॉक वासियुनि कराची सोशल फॉर्म जे सरबराह महबूब अब्बासी, SUP अॻवान एजाज़ सामटियो, रमज़ान ख़ासकेली, सरफराज़ शाहानी, लाला शबीर ऐं ॿियनि एहतजाज दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली मूजिबि उन्हनि चयो आहे त असां पंहिंजे पेट सां पथर ॿधी रुपयो जमा करे ऐं कुझु कर्ज़ खणी वॾी मुश्किल सां बचण लाइ अजा ठहिराया आहिनि, पर अफ़सोस जो बिल्डर माफ़िया ऐं उन्हनि जा चमचा असांजे ॻोठ ते नज़र रखियूं वेठा आहिनि। उन्हनि वधीक चयो आहे त सिंध सरकार लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे, जो जिन खां वोट वठी हुक्मरानी पिया कनि, वरी बिल्डर माफ़िया खे ख़ुशि करण लाइ पंहिंजे मोसननि जा घर ड्राहे ऐं उन्हनि जे बचनि खे दरबदर करणु पिया चाहिनि, पर असां ईअं हरगिज़ थियणु न ॾींदासीं। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।